लीर जे कुंड कुछ मां आयल दोस्तो मुंहिंजूं भेनरो ऐं वदी फातिमा जो इंतिहाई थोराइतो आहियां जे इब्राहिम हैदरी खां हितां तमामु घणो दूर आहे उतां असांजे भेनरनि उन्हनि खे आंदो आहे जिन सां असां गॾिजी वेड़ूं कयूं आहिनि जदोजहदूं कयूं आहिनि रस्तनि ते नारा हया आहिनि पंहिंजे बुनियादी हक़नि लाइ विड़िया आहियूं जेल बि ॾिठा आहिनि। दोस्तो तव्हांजे कननि ताईं जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ पहुचे थो त हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त जेकॾहिं असीं चाहियूं हा त पिनस न करे अव्हांखे शानदार होटल में प्रोग्राम करियूं हा खाधो बि खाऊं हा डांसूं बि करियूं हा रक़्स बि करियूं हा पर इहो असां इन करे न कयो जो असांजो मलीर जेको निंदण को ज़िलो आहे असांजा मारू असांजा ॻोठ जिन जो को बि धणी साईं कोन्हे उन्हनि जी वारसी जो असां ऐलान कयूं था। असां पंहिंजे क़बरनि अबनि ॾाॾनि जे हिन पासे में वेही दांह पिया ॾियूं हे असांजा मिट माइट आहिनि असांजा वॾा आहिनि हिननि जंगियूं विड़ियूं आहिनि पंहिंजे वतन खे बचायो आहे असां उन्हनि खे सलाम पेश करियूं था। ऐं हुन मौक़े ते पंहिंजे उस्ताद ऐं मोहसिन हिन मलीर जे ॾाहे ऐं लेखक साईं गुल हसन कलमती खे यादि कंदे रोआं थो मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा आहिनि मुंहिंजो प्यारो दोस्त अॼु असांजे विच में न आहे जॾहिं बि असीं तकरीबूं कंदा हुआसीं नारा थर जे जबलनि ते जिते चढ़ण बि ॾुखियो आहे उते असां सां गॾु हर साल तव्हांखे तव्हांजे आराम खे फिटाईंदा आहियूं तव्हांखे घरनि जूं कुंडूं छॾण ते मजबूर कंदा आहियूं मैदान ते घुराईंदा आहियूं हे अजरकूं हे पटका इन करे ॿधाईंदा आहियूं त असीं ऐलान करे सघूं त हिन दुनिया जे कुंड ते हिकिड़ो अहिड़ो बि ज़िलो आहे जंहिंजा माण्हू हिन मिट्टी मां फुटी निकिता आहिनि उन जे मागनि मकाननि खे बचाइणो आहे। ऐं तव्हां समूरनि दोस्तनि जो थो रहंदो आहियां असांजो ही प्रोग्राम 2 बजे ताईं हलंदो समूरा दोस्त 2 बजे ताईं आराम सां वेहनि असांजा गीत असांजूं तकरीरूं असांजी शाइरी असांजा अॻवान हिते आया आहिनि ऐं असिस्टेंट कमिश्नर एडिशनल कमिश्नर जो साईं बशीर मेमण जो थो रहंदो आहियां जेके जेॾी महिल खां आया आहिनि अञा ताईं वेठा आहिनि ऐं साईं खे मूं चयो तव्हांखे वेहणो पवंदो छो त हीउ तॾो अव्हांजो आहे हीउ राज अव्हांजो आहे हे ॻोठ अव्हांजा आहिनि अव्हांखे हिननि खे बचाइणो पवंदो सो असां हिननि खे दोस्तनि खे ॿुधंदासीं ऐं दोस्तनि खे गुज़ारिश पियो करियां त जेके बि हिते मौजूदु आहिनि या जेके अचणु चाहिनि पिया या जेके रस्ते में आहिनि उहे हिते पहुचनि पाण पंहिंजे प्रोग्राम खे बाक़ाइदगी सां हलाईंदासीं। असांजो अवामी प्रेस क्लब जो कंहिंसां बि मुक़ाबिलो कोन्हे कंहिंसां बि कॉम्पिटिशन कोन्हे हा वतन जी हुब में मुक़ाबिलो आहे वतन सां मुहबत सां मुक़ाबिलो आहे मागनि खे बचाइण जो मुक़ाबिलो आहे। असांखे चयो वेंदो आहे त तव्हां सदाईं ॾुखियनि जॻहियुनि ते प्रोग्राम कंदा आहियो माण्हू तव्हां वटि घटि ईंदा आहिनि पर आउं चवां थो त जेके बि अचनि था इहे असांजे सिर जा साईं आहिनि तिन खे सलाम आहे। इन करे पाण गॾिजी पंहिंजे वतन सां मुहबत कंदासीं जेके बि आहियूं छो त मुड़ुसु माण्हू थोरा थींदा आहिनि भाड़ियुनि जा त राज आहिनि इन करे मुड़ुसु माण्हू गॾिजी पाण पंहिंजे कल्ह पंहिंजे मागनि जी मालिकी कई हुई अॼु बि असीं पंहिंजे मागनि जी मालिकी करियूं था। ऐं थोरा तो आहियां साईं याकूब ख़ासकिली जो जेको वॾी रैली वठी निकितो आहे ऐं हाणे पंहिंजे हदनि में दाख़िल थी चुको आहे हुन खे आउं वरी बि भलीकार करियां पियो ऐं पंहिंजे अनाउंसर खे ऐं दोस्तनि खे जेके ॿीहारे वेठा आहियूं त उहे दोस्त ईंदा उहे बि गीत ॿुधणु चाहिनि था उहे बि तव्हांजूं तकरियूं ॿुधणु चाहिनि था वरी ऋण वॾो आहे इलाही आहे अॼु ईद जो ॾींहुं आहे हर जॻह ते मेला थियनि पिया हर जॻह ते माण्हू अचनि पिया हर जॻह ते माण्हू वञनि पिया